सॼी सिंध जियां झंडो मरी जा रहवासी भी महांगाई सबब बिन वेलन जी मानीअ लाइ भी परेशान आहिनि। उन ई हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे रज़ा अली मीरजत। जी रज़ा। तालुके झंडो मरी जे मुख्य कारोबारी शहर प्यारलोन में मौजूद आहियूं, जिते रमज़ान मुबारक के हवाले से शहरनि सां ॻाल्हि ॿोल करण जी कोशिश कंदासीं त उन महंगाई के तूफ़ान के कीअं मुंहुं ॾेई रहिया आहिनि। रमज़ान जो बाबरकत महीनो है, इन में काफ़ी हद ताईं महंगाई जगह उरूज ते थी वही है। जो मिडल क्लास मानू है वो भी अफोर्ड नथो करे सके। नंबर बी गाल में जो लोअर क्लास मानू है वो तो हुई वेचारो ये समझो तो फाका कशी वाली ज़िंदगी में है। केॾी महंगाई उरूज ते है। उन खां पोइ जेको हींअर आहे घटि में घटि जेका वधि खां वधि जेका लेबर जी मज़दूरी है उहा आहे 200 रुपया। हींअर अटो जेको आहे उहो तक़रीबन 70-75 रुपया किलो अटो पियो हले। खंड आहे तक़रीबन 100-110 रुपये ते हले पई। हिकिड़ो ग़रीब माण्हू जो गुज़ारो आहे, फ्रूट जेके आहिनि उहे बि महांगा आहिनि। उन हवाले सां ग़रीब जो त गुज़ारो बि नथो उन्हनि माना 250-300 मां थी सघे थो। एतरी महंगाई है आओ जिते जो 100 रुपया 200 रुपया कमाण वारो और हींअर सामान रुगो फ्रूट तो वठे तो वो 300 रुपये जो मना थियो वञे। रुगो रोज़े लाइ जो फ्रूट तो वठे सो बि महंगाई जे हिसाब से 300 रुपये जो थियो वञे। उहो मूंखे ॿुधाए जो 300 रुपया तारीख़ कमाण वारो वो चारो खंड चा वठे, अटो वठे, फ्रूट वठे। 2200-2300 रुपया ढाढो लॻो पियो आहे। हिते हाणे 20 रुपया धणी माण्हू घुरनि पिया या अञा बि वधीक चऊं था माण्हू विढ़ण लाइ तयारु थियो वञनि। में तो गरीब माण्हू जो ॾियण जंजाल आहे। वो वीचारा 200-300 रुपया कमाइनि, दिहाड़ी कॾहिं त मिले कॾहिं मिले कोन। उन खां पोइ हर शइ जी महांगाई गवर्नमेंट इन शइ ते को बि को तवजह ॾे कोन थी। सिर्फ़ु इहो आहे त भई तव्हां जेको सो लॉकडाउन करो हीअं उहो बि ग़रीबनि जो बि त कुझु सोचो न। मौजूद जेके शहरी आहिनि उन्हनि जा तव्हां वीचार ॿुधायो त इन्हनि जो चवणो त मार्केट कमेटी समेत AC ऐं मुख़्तियारकार समेत जेके अख़्तियारियूं आहिनि उन्हनि तरफ़ां मार्केटुनि जी कंहिं क़िस्म जी का विज़िट न पई कजे, जंहिं करे हथरादू जेके अघ आहिनि, जंहिं करे आवाम जेका सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रही आहे। ऐं रमज़ान मुबारक जे बाबरकत महीने में शयूं जेको आहे महांगे अघनि ते वठण ते मजबूर आहे, जंहिंजो आला अख़्तियारनि खे घुरिजे त फौरी तौर ते नोटिस वठी आवाम खे रिलीफ ॾियनि। कैमरामैन लुत्फ़ साहवाल सां गॾु रज़ा अली मीरजत, आवाज़ TV, झंडो मरी।